बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही का बि लंबी चौड़ी तक़रीर न आहे। हिन रैली जे तवसुल सां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां सिर्फ़ु ॿ डिमांड्स आहिनि। मां सम्झां थो त पाकिस्तान जो हर शिया सुन्नी कहिड़ी बि मसइले ते हुजे उन जी दिलि ते घटि में घटि कुझु झंडो ज़रूरु पवंदो जेकॾहिं इहे थी आहे। मां इहो चवां त हीअ शहादत हज़रत मालिक अश्तर जी शहादत आहे या हज़रत मीसा में तिमार जी शहादत आहे या हज़रत हबीब इब्न मज़ाहिर जी शहादत आहे। छो त सैयद जो रोल घटि न हो। मुंहिंजो हिन रैली जे तवसुल सां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, जनाब प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, जनाब प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ऐं जनाब चीफ ऑफ डिफेंस फोर्स पाकिस्तान खां सिर्फ़ु ॿ गुज़ारिशात आहिनि त गज़ा अमन मिशन में जेको वक़्त जे यज़ीद डोनाल्ड ट्रंप जी सरपरस्ती में क़ाइमु थियो आहे ऐं हलंदो, उन मां पाकिस्तान जो नालो वापसि वठनि। हिकिड़ी डिमांड इहा आहे त गज़ा पीस मिशन मां डोनाल्ड ट्रंप लांतीअ जी क़यादत में जेको हलंदो उन मां पाकिस्तान जो नालो वापसि वठनि। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त डोनाल्ड ट्रंप खे जेको हुननि नोबेल पीस प्राइज़ कमेटी में रिकमेंड कयो हुयो उहो वापसि वठनि। वॾी महिरबानी।